वा केड़ी तालीम फरमायो त खुदा जे नबी या दुआ घुरी मुझे उम्मत के दरसे तालीम या ॾिनी त इंसान को बि नेको अमल करे, चाहे खुदा जो फर्ज नमाज हुजे, रोज़ो हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, खैरात हुजे, खाने काबे जो तवाफ हुजे, उमरो हुजे, दीगर नेकिन जा जेके भी कम हुजन ओहे नेकी जा कम करे अल्लाह जी बारगाह में उन्हनि अमलन जे क़बूलियत जी जेका दुआ घुरंदो आहे मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह हुन जे मथां फज़ल यो कंदो आहे त उन नेक अमल में, नमाज में, रोज़े में, हज में, ज़कात में, अमरे में, तवाफ में जेका उन जी कमी कजी रहिजी वई, नुक्स ऐब रहिजी विया, पूरो उन हक़ सां अता न करे सघियो त अल्लाह उन जे इन दुआ जे करे उन जे अमल जूं कजूं कमियूं नक्स ऐब माफ़ करे उन जे उन नमाज ऐं रोज़े खे क़बूल फरमाए छॾींदो। समझो था असांजी निमाज़ कहिड़ी आहे? निमाज़ में बीठा हूं इमाम जे पोयां सॼो ॾींहुं जेको दुकान ते थियो ओहो सॼो हिसाब हुन में, घर में जेको मामलो थियो ओ सॼो मार को निमाज़ में बिठाई थियो। फरमाए जा जा पसी पाण खे ताता नाहि निमाज़ सब विञाए साज़ तिहां पो तकबीर च। फरमाए तू जा जा पसी पाण खे ताता नाहि सुजूद विञाए वजूद तिहां पो तकबीर च। निमाज़ अहिड़ी जे निमाज़ में मदीने वारे मीर ॾे तवज्जो हुजे, निमाज़ अहिड़ी जंहिंमें अल्लाह ॾे तवज्जो हुजे। असांजी निमाज़ टूटी फूटी निमाज़ पोइ अदा इहा निमाज़ कीअं क़बूल थिए? हाओ जो इन खां पहिरियां मलाइक इहा निमाज़ वेड़े तुझे मुंह में उछलाइन तू अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कर मुंहिंजा मौला मां कोठो आहियां, मां कारो आहियां, मां गुनाहनि जी मैं गलतां लॻो पियो आहियां, मुंहिंजे दिल ऐं सीने में उहो नूर ऐं जोहर न आहे जो रब्बे करीम तुंहिंजी बंदगीअ में मूंखे उहो हिज़ ऐं उहा प्यार नसीब थी सघे। मौला मूंखे हक़ीक़त निमाज़ बि अता फरमा ऐं मुंहिंजी टूटी फूटी निमाज़ क़बूल फरमा। मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो रब पंहिंजे बाने जी इन सदा के ॿुधंदो आहे इन दुआ जे करे अल्लाह उन जी उन बंदगीअ खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। फरमायो तिरमिज़ी शरीफ जी हदीस कुदसी आहे। अल्लाह अर्श जे मलाइकनि में उन बाने जो नालो वठी उन खे याद कंदो आहे। फलाणे पुट फलाणे जे बेले मां, फलाणे जे पुट फलाणे मेहारका मां, फलाणे पुट फलाणे इस्माइलाणीअ मां, फलाणे जे पुट फलाणे इसहाकाणीअ मां मूंखे याद कयो आहे। ऐं मलाइको मूंखां अॼु हीअं दुआ पियो घुरे, चए पियो मौला मूंखे पुट जी औलाद अता फरमा, चए पियो मुंहिंजा मौला मुंहिंजे रिस्क में बरकत अता फरमा, चए पियो मुंहिंजा मौला मूंखे तरक्की अता फरमा, चए पियो मुंहिंजा मौला मुंहिंजे ख़ताउनि खे माफ़ फरमा। ओ मलाइको हू मूंखे पंहिंजो सच्चो महबूद बरहक पालनहार समझी बार बार मूंखे बाॾाए रहियो आहे। बुतनि जे साम्हूं बुत परस्त घुरनि पिया, भला जे बुतनि खे जवाब ॾियनि ऐं मां बि उनखे जवाब ॾियां त फ़र्क़ु छा रहंदो? मुंहिंजी रहमत खे हया थो अचे, जो कुझु मूंखां घुरे थो मां इहो त ॾियांसि थो, पर जेको न पियो घुरी सघे मां ओहो बि पंहिंजे फज़ल सां तक़दीर में लिखराए थो छॾियां। इन करे मुझे मदीने जे मीर फरमाए दुआ मुखुल इबाद, दुआ इबादत जो मग़ज़ छा है? दुआ इबादत जो मग़ज़ अल्लाह जी नबी या दुआ घुरी उम्मत मुस्तफ़ा के तालीम ॾिनी त तव्हां नेक अमल को बि कयो अल्लाह जी बारगाह में क़बूलियत जे लाइ इहा दुआ घुरंदा रहो। हाणे इब्राहिम ख़लीलुल्लाह ॿी दुआ घुरी आहे, रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।
अब असां तमाम घर जोड़ींदा हूं न छाजे ला त आबाद रहे कि वीरान ॻाल्हायो सभई ॻाल्हायो असांजो घर आबाद कीअं थींदो उन में वेहण सां रहण सां नशिस्तो बरखास्त सां खाधो खाइण सां पंहिंजनि मिटनि माइटनि दोस्तनि खे आदर बा करे उते रहण सां अच वञ सां असांजो घर आबाद रहंदो पर ख़ुदा जे घर जी आबादी जूं तक़ाज़ाऊं कुझु ॿियूं आहिनि अल्लाह जे प्यारे खलील हाणे इहा दुआ घुरी मुंहिंजा मौला मां तुंहिंजे इन घर खे ठाहियो आहे त तुंहिंजो घर ऐं मख़लूक जो घर इन जी आबादी जी तकाजा जुदा है पर रब्बे करीम जीअं जो मूं तमीर कई आहे त मूंखे न सां उनसियत थी वई आहे हाणे दिल जी तमन्ना है त तुंहिंजो घर क़यामत ताईं आबाद रहे मुझे मदीने जे मीर फरमाए पंहिंजे घर ऐं वतन जी मोहब्बत अल्लाह इंसान जे फितरत में रखी आहे अबा ई आहे या न परायो खणी केडो महल छो न हुजे पर जेको सुकून पंहिंजी पत्तीअ छपरे में ईंदो आहे अहिड़ो सुकून पराए घर में न ईंदो आहे न बा मुझे मदीने जे मीर सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते अक़दस मक्कतुल मुकर्रमा के छड़ियो हुयो आया अल्लाह जी हुक्म ऐं मशीयत तहत मदीने में संजो मस्कन मदीने पाक में वञणो हुयो पर पोइ बि मुंहिंजा हबीब 53 साल मक्की जिंदगी गुज़ारे आया हुया त मुंहिंजा हबीब साहबा जे दरमियान वेठा हूंदा हुआ कॾहिं ज़िक्र छणंदो हुयो त पाण मक्के खे यादि करे अखियुनि मां गोरा वही ईंदा हा वादी ज़ीसलम के याद कंदा हा नंजे गल मुबारक ते गोड़ा अचा हतेश इमाम शरफुद्दीन बूसूरी मुस्तफा जे गोड़न जो कदर कंदे बयान कंदे फरमायो अमित तज़क्कुरे जीरानिम बिज़ी सलमी अमित तज़क्कुरे जीरानिम बिज़ी सलमी मज़ज तदम अलजरा मिन मुक़लतिम बेदमी मुंहिंजा हबीब अवां पंहिंजे शहर मक्के खे यादि करे जो रो था अवां जे पाक नूरानी गलनि ते अवां जा गोढ़ा पवन था मुस्तफ़ा अवां जे न गोढ़नि खे ॾिसी आशिकनि जे दिल जो खून उन्हनि जे दिल में ईअं दर्द पैदा थिए थो मालूम थियो त मुस्तफ़ा करीम फरमाए पंहिंजे वतन जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे साईं बाज़ के मौला यो तुंहिंजो घर आबाद रहे हाणे मां ठाहियो आहे त आबाद रहे आबाद कीअं रहंदो मौला रब्बना वजअलना मुस्लिमैन लक अव्वल मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे पंहिंजी ज़ात जो मुख़लिस बणा उन खां पोइ मुंहिंजे औलाद में हिकु अहिड़ी जमात पैदा फरमा जेका तुंहिंजी इताअत गुज़ार हुजे फरमान बरदार हुजे मौला उन्हनि खे तूं पंहिंजे बंदगीअ जा अहकाम ॾेखारई सेखार तुंहिंजी बंदगी करे तुंहिंजे इन घर खे आबाद रखनि ऐं रब्बे करीम मां तुंहिंजी बारगाह में हिकु दुआ जी वसियत ऐं सिफारिश थो कयां उहा कहिड़ी जेको तुंहिंजे इन घर ऐं दर ते अची मौला तोखां तौबा करे तोखां पहला कयल ख़ताउनि जी माफ़ी घुर्जे त मौला मां दुआ थो कयां तुंहिंजी बारगाह में वसियत थो कयां त उन जी तौबा खे क़बूल फरमाए जाम मुझे मदीने जे मीर फरमाए इब्राहिम खलीलुल्लाह जी इन दुआ जो मुंहिंजी उम्मत खे ब फ़ाइदा नसीब थिया घणा फ़ाइदा बा ॻाल्हायो ब फ़ाइदा अव्वल फ़ाइदो इहो त जेसी ताईं लुकीअ में साह जान में जाना अल्लाह महबूब जे हर उम्मतीअ जे लाइ ईमान वारे जे लाइ रहमत जो ऐं तौबह जो दरवाज़ो खोले छॾियो रहमत जो तौबह जो हदीस पाक में ज़िक्र आहे त अगर के इंसान जा गुनाह एतिरा वधी वञनि जो हिन ज़मीन ऐं आसमान जे खिला खे पुर करे वेह अब 500 वरह जो पंधा ज़मीन आसमान इनखे पुर करे वेह एॾो गुनहगार हुजे
पर पोइ बि रब उन खे सम्झ ॾे मोटी अचे अल्लाह जे हुज़ूर में रोई गिड़गिड़ाए ईअं अर्ज़ करे जीअं सुणे भिटा इहा अर्ज़ करे सेखारियो आहे फरमाए तो जेॾो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾाई मंगा रिय थंबेरीअ थूणीअ तूं छपर तूं छा पुॼाणो कहां तोखे मालूम सभु का मिठो जीअं नालो तीअं मूं वॾो आसिरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पांद न को नालो रब संदो रहियो आहे रूह में सतरु किज सतार आओ ऐ बनो घाड़ी आहियां ढके जो ढकण हार ॾई पांद पनाह जो मारू मिट मलीर जा सबई पर क्या मूं सोखिया भाई सबको ओखिया तू ही तू मौला मथा मूं बड़ो मलाहिज बाझ जो मकर ढोल ढलो ना तो मूं निमाणी असी कोली कमीणीअ जो बग़ैर तो बिलो तुंहिंजो ना ओनिलो माता वठियो वेठड़िया हिया कारियूं कोजूं कुवड़ियूं खून न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखियां जूं खारियूं हाणे इन्हनि जूं आरियूं तो समेरीअ ॿियो केरु सुणे जेको ये बालाईंदो आहे गिड़गिड़ाईंदो आहे रोअंदो आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए जॾहिं गुनहगार जे अखियुनि मां ॻोड़ो निकिरंदो आहे अल्लाह जे ख़ौफ़ ऐं ख़शियत में पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी घुरंदे रोई पवंदो आहे उन जो जेको अखियुनि मां ॻोड़ो किरंदो आहे रब जी बारगाह में उन जे ॻोड़े जो क़दुरु केतिरो आहे मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए क़यामत जे ॾेखारे उन जे अखि मां हिकु निकितल ॻोड़े जो क़दुरु ख़ुदा क़यामत जे ॾेखारे इहो कंदो जो उन जे ॻोड़े जो वज़न शहीद जे खून सां कराईंदो मुसलमान तुंहिंजो वॾो शान तूं रोअंदो ही अजायो ॿियनि जे लाइ रोई रोई अखियूं अंधियूं कंदे कुझु कोन मिलंदो जे रोणो थई त राति जो उथी इच्छे में ॻारो करे मथो उघाड़ो करे रब जे हुज़ूर में अर्ज़ कर मुंहिंजा मौला मां कुझु बि आहियां तुंहिंजो आहियां तू साहिब सादो सुपुरी औ निसोरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाज़िर छिनी छड़ी दुसकी न की दोस्त जो दर मुता मेहर नजर फिरी लाहिम पाहिजो तू भोतार जे पोयां सरदार जे पोयां वज़ीर जे पोयां अमीर जे पोयां शल न कंहिंखे ॾिसी अछो कपिड़ो साईं वारो कर महिरबानी कर मूंखे बि कुझु ॾे पिनी पिनी केतिरो पिनंदे दुनियादारनि जे साम्हूं झुकी झुकी केतिरो झुकंदे जेके पाण मोहताज थे तोखे छा ॾींदा ख़ुदा जी इज़त जो कसम आहे मुस्लमान मां तोखे पंहिंजो साथी मुशाहिदो ॿुधायां ही मुस्तफ़ा जे मिंबर जो कसम आहे हबीब जे नाले पाक जो तसद्दुक़ आहे दुनिया जे साम्हूं न टंग रात जो मुश्किल अचई मदीने वारे मीर के सड खुदा जे हुजूर में अखिन मां गोड़ा गार मां गोड़ा बैद में उगंदी पेरी मुझे मदीने वारे मीर जी रहमत तोखे शामिल हाल बेटाई तो फरमाए छाखे वनी छो बेली थी बियन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सोच जो इश्क अल्लाह असां जो हाल केड़ो पंहिंजे मफ़ाद जे लाइ 40 कोप माण्हुनि खे पिया चाह पियारींदासीं सेब उधार ते घर में भले पत्ती बि न हुजे घर वारा बुख ते वेठा हुजनि असां वरी ॿाहिरियूं दोस्ती पिया मल्हाईंदासीं
कुछ न मिलंदो मुंहिंजा अता मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए खुदा ॾिनो अथई त पंहिंजे बच्चन ते ख़र्च कर, पंहिंजे घर वारीअ ते ख़र्च कर, पंहिंजे भेण ऐं भाउ ते ख़र्च कर। फरमायो जेको पंहिंजी ज़ाल ते पंहिंजे बच्चन ते ख़र्च थो करे अल्लाह उन ख़र्च खे खुदा ईअं लिखाईंदो नाहे, उन जो सवाब सदके तौर ते लिखाए छॾींदो आहे। समझो असां वारी दोस्ती निभाईंदा कुछ न मिलंदो बाबा, दस्तो ओहो ही भलो आ जेको मुझे मदीने जे मीर समझायो आ। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे प्यारे खलील या दुआ जी वसियत कई मौला जेको तुझे इन घर ई दर ते अची तोखा कयल पंहिंजे खताउनि जी माफ़ी घुरे उनखे तौबा ताइब थे मौला उन जी तौबा क़बूल फरमाए जा। मुझे मदीने जे मीर फरमायो ॿियो फ़ाइदो इहो थियो जॾहिं गुनहगार अची अल्लाह जे हुज़ूर में तौबा ताइब थींदो आ त मुझे मदीने जे मीर फरमाए अत्ताइबु मिन ज़म्बि कमल्ला ज़म्ब लहू। खुदा उन जे गुनाहनि खे ईअं पाक करे छॾींदो आ, उन जे वजूद खे गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आ, उन खे ईअं साफ़ कंदो आ गोया उन ज़िंदगीअ में कॾहिं गुनाह कयो ई कोन हो। अल्लामा जलालुद्दीन सयूती हदीस आंदी आ त खुदा खाना काबा जे दीवारुनि खे 8 अखियूं अता कयूं। घणियूं अखियूं? अबा वॾे आवाज़ सां ॻाल्हायो त मां कोन ॻाल्हायूं। 8 अखियूं। जे कैमरा में तस्वीर उतारबी आहे वो कुदरती तौर ते पंहिंजे तवाफ़ करण वारनि माण्हुनि जे चेहरनि जूं तस्वीरूं लाहे थो। क्या मचरे हाड़े यो खाना काबा अल्लाह जे हुजूर में पंहिंजे उन सभिनी तवाफ करण वारनि खे गॾे पेश कयो। मौला ही सब उहे हन जेके तुंहिंजो घर समझी मुंहिंजी तोक़ीर ऐं इज़त कंदा हा, तवाफ कंदा हा। छाला वठी आयो आहे हिन मौला हिननि मुंहिंजी इज़त कई तुंहिंजो घर समझी तोक़ीर करे तवाफ कयो हो। रब्बे करीम मां हिननि जी सिफारिश ऐं शफ़ाअत करण आयो आहियां। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो अल्लाह फरमाईंदो खाना काबा तुंहिंजी शफ़ाअत जो हक़ क़बूल आहे। छा घुर्जे मौला ही सभई ॿियनि मैशर में अचण वारनि वांगुर ही बि बेलिबास आहिनि। मुंहिंजी सिफारिश आहे अव्वलनि खे लिबास उहो अता कर जंहिं लिबास जी सूरत में अची मुंहिंजो तवाफ कंदा हा। क्या मचे ॾियारुनि खे नूरानी चादरूं मिलंदियूं एहराम वारियूं उहे पैरींदा मलाइकुनि खे पाराईंदा। पोइ अल्लाह फरमाईंदो खाना काबा तूं इन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वञ। मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए त क़यामत जे ॾेहाड़े अल्लाह जो घर बैत इहा सिफारिश करे उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदो जेके उन जे बैत जे तवाफ जे लाइ। अबा मेहरबानी आहे या न? करम नवाज़ी आहे या न? इन खां वधीक बि इनायत कहिड़ी आहे? मुंहिंजे मदीने जे मीर जा आशिको हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह इहा दुआ घुरी उन दुआ जो फ़ाइदो असर सां खे दाख़िल थियो आहे। हर टी दुआ थो घुरे अल्लाह जो बरगुज़ीदा नबी। उहा कहिड़ी दुआ? रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मौला हर मजदूर इन करे मजदूरी कंदो आ त उनखे आसरो हूंदो आ त शाम जो मूंखे उजरत मिलंदी, मुआवज़ो मिलंदो। अबा इन ला तव्हां महिनत कंदा हो न? इब्राहिम खलीलुल्लाह के मुंहिंजा मौला मां तुंहिंजे घर खे ठाहियो आहे,
तुझे अजीम घर जी तामीर कई आहे हाणे इन जी मूंखे उजरत ॾे मौला तूं शाकिरुन अलीम आहीं क़दरदान बि आहीं ॼाणंदड़ बि आहीं मां ऐं मुंहिंजे फर्ज़ंद महिनत कई आहे मौला असांखे उजरत खपे इब्राहिम छा खपई मां तोखे पंहिंजो नबी अॻ में बणायो आहे खिलत जो ताज पहिरीं पारायो आहे इस्माइल जहिड़ो फर्ज़ंद तोखे पहिरीं अता कयो आहे दुनिया में इज़त ऐं मुआरफ़ हाली तोखे अता कई आहे अञा कहिड़ी नेमत बाक़ी रहिजी वई जो तूं मूंखां घुरी थो उजरत में अस्की मौला नबूवत तो अता कई खिलत जो ताज पाराई इस्माइल जड़ो पुत्र अता फरमाई दुनिया में इज्जत वारो बनाई मुरफ़ौल हाल बनाई ए सबई नेमतूं मौला तो पंजे फज़ल रहमत सा तो मुखे अण घुरियूं अता कयूं पर हाने जेका मां तोखां नेमत घुरी रहियो आहियां मौला उहा सभिनी नेमतुनि खां आला ऐं उज़मा नेमत जियां तुंहिंजो घर हिन ज़मीन ते सभिनी घरनि खां इज्जत ऐं शरफ़ वारो आहे ईअं मूंखे उहा नेमत बि ओ उजरत ओ बदलो भी सबनी खां आला खपे नेमत कुबरा खपे मौला वा नेमत इब्राहिम गुरवा केड़ी नेमत ए रब्बे करीम ओहो रसूल मुकर्रम ओहो नबी मुहतशम ओहो सय्यदुल अव्वलीन वल आखरीन ओ खातमुल मुरसलीन जिन जे सदके तो हिन बज़म के सजायो आ जिन जे सदके सिज जी रोशनी आ जिन जे सदके चंड जी टांडो की आ जिन जे सदके सितारन जो सिंगार आ जिन जे सदके दरियाहन जी रवानी आ जिन जे सदके समुंडन जो मौजूं आहिनि जिन जे सदके ज़मीन सावा सल्ला पैदा कंदी आ जिन जे सदके बागात में मेवा लगंदा आहिनि जिन जे सदके कायनात में हर नेमत हर खुशी तो विराई आ ऐ मौलाए करीम ओहो रसूल मुकर्रम मुखे मुंहिंजे औलाद मां इन उजरत जे बदले में अता फरमा मुझे मदीने जे मीर या आयत तिलावत करे पाना तफसीर फरमायो फरमाया अना दावत इब्राहिम मां इब्राहिम जी दुआ इब्राहिम जी दुआ व बशारत ईसा मां ईसा जी बशारत आया मुझा अता मालूम थियो त मुझे महबूब जी अजमत आला है जो नबियन हुसूल बरकत जे लाइ दुआऊं घुरियूं हुयो तने के आशिक चयो हज़ारे हुजूर तुझे तो फैले तरी व्या नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरी व्या थियो कहर को नाजिल कहीं कौम वांगे अमुन थो अल्लाह दे सजन तुझे सांगे सजन तुझे सांगे इलाही अजाब के आयल टरी व्या नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरी व्या मुझे मदीने जे मीर फरमायो मां ईसा जी बशारत आया की कुरान के पढ़ या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद ऐ बनी इसराइलो मां तवाडे अल्लाह जी तरफ खां पैगंबर बनजी आयो आया मुखा अग में मूसा कलीमुल्लाह ते जेको अल्लाह तौरेत नाज़िल कयो उन जी तस्दीक तो कया ऐ मां तवा के खुशखबरी बशारत जणायो आया त हाने इंतजार जो घड़ियों खत्म ओहो महबूब किरदार जे जो इंतजार सुने आदम खां ईसा रूहुल्लाह मूं ताईं हर नबी ऐं हर उम्मत के हुयो ओ महबूब अचण वारो वा इंतजार जो घड़ियों खत्म थियण वारियूं आहिनि
अज ईसा सुनो ऐलान करे अल्लाह के ऐलान एडो वणे जो कुरान में बयान करे कुरान जा हाफिज तरावी नमाज में रमजान में पढ़न कुरान जा खत्मा करण वारा कुरान जी रोजानी तिलावत करे मुस्तफा करीम जे अचण वारे ऐलान के वरठाईंदा रहन त बिदत बि नाहे नाजायज बि नाहे इहो ऐलान खुदा कुरान में करायो त मुस्तफा अचण वारो आ फर्क रुगो एतरो जुमले जो आ उन में आ त अचण वारो आ असां था चऊं ओहो दिलबरो अची वियो आ था चऊं ओहो मुस्तफा खुशियों सभई मलायो मीलाद आहे आयो पंजे बख्त खे जगायो मीलाद आहे आयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुझे महबूब जा आशिक जर जंग बरपट जबल में वास्ती वाहन में गोठन में बस्तन में गली कोचे में मुझे हबीब जो मीलाद मलाए रहा आगने मीलाद मलाइण वारन जी कमी ना आगे छो त इन जो जिम्मो खुद खुदा पाण खयो आ पंजे हबीब जे शान के खुदा बुलंद कयो आ ये जिक्र वो है कि जिसका जिम्मा लिया है खुद खालिक़े जहानी हम आज ही कल यहाँ न होंगे मगर ये महफिल सजी रहेगी। अब मीलाद मलायो था पर जरा मीलाद मलाइण जो हक अदा कयो मीलाद जो हक छा है ता आखिर में लंगर हक अदा थी बिरयानी सुठी होंदी अन्या जे मुर्गी खा अन्या जे बकरे जे गोश्त में तो सुभान अल्लाह हक अदा थियो सही ये ना है मुजादा हक छा है मुझो महबूब आयो मुसलमानो जरा तवज्जो सा बगालियो मुझो हबीब आयो मुस्तफा जे आए तमा जो छा अकीदो आ त जुल्मत खत्म थी अंधेरो खत्म थियो ज्यादती खत्म थी मुस्तफा जे आए रहमत बहारी आई आ न अलाए वली आवाज सा हथ मथे खणी चो आयो न दुश्मनी खत्म मोहब्बतियों मिलाई वाह मुझे महबूब जा आशिक हथ में झंडो आ मां सदके या रसूल अल्लाह कुर्बान वञा तुझे नारे ता सदके वञा या रसूल अल्लाह पर दिल मां नफरत को न कढंदुस सदके वञा या रसूल अल्लाह पंहिंजे भाव के को न माफ कंदुस सदके वञा या रसूल अल्लाह दिल में बुग़्ज़ पालींदुस दुश्मनी को न छडींदुस पंजन के टोलींदुस बिन के को न पुछंदुस ओ सुन्नी मुसलमान ही को तुझे इलाके जो एमपीए एमएनए ना है को कौमी सरदार ना है जिनके तू कूड़ा नारा लगाए राजी खुश करे वनी तारे वनी ही ओहो मुझो मदीने जो मीरा जेको तुझे ज़ाहिर के बुझाने तो तुझे बातिन के बुझाने थो जे खुशी मला त इन हाल में मला मुझा अदा जुल्म जो इंतहाई है अजकल जमाने में यो रवाज थी वियो आ मानो पंहिंजन के छडे परावन सा ताल्लुक कायम कन था रिश्ता खत्म कन था मामूली गाल ता भा भाण में पान में गाल्हाइण ला तैयार ना है पढ़े कलमू तो चवे थो त मुस्तफा हाज़िर नाज़िरा चवे थो त मुझो महबूब नूरा चवे थो त मुस्तफा रहमत पर पो मुसलमान तुझे इन कुलते है जे अफसोस जे जो उन प्रिय जे लाइ तू सब कुछ करी तो पर मुस्तफा जी सुन्नत ते न तो हली मुझे मदीने जे मीर फरमायो लईसल वासिलु बिल मकाफी वलाकिनल वासिलुल लजी इजा कुतिअत रहमहु वसलहा फरमायो सिला रहमी न के कोन चबो आ जेको तवा सा प्यार करे त बदले में उन के मोहब्बत दियो पर मैं सिला रहमी उन के चबो आ जेको अवा के ट्रोड़े अमा उनखे जोड़ियो अते सईद हिकिड़ो सहाबी बहराणी मिलंदो उथी बीठो चई सही मुंहिंजा जेके माइट न उहे त मूंसे हथ बि कोथा मिलाइन
हथ भी कोन था वठन साईं मां कीअं उन सां मिला फरमाए हथ नथा वठन बस इहा ॻाल्हि आहे न आओ पाण फरमाए तूं पंहिंजे लेखे हीअ कोशिश कर सिल्लू अरहामकुम वलौ बिसलाम जे हथ नथा वठन तुंहिंजो जवाब नथा ॾियनि तोसां ॻाल्हाइनि नथा का ॻाल्हि न आहे तूं उन्हनि खे सलाम करे उन जे लाइ आफ़ियत ऐं ख़ैरत जूं दुआऊं घुरंदो रह तुंहिंजो हक़ अदा थी मुसलमानों पंजे सीने में पंजे गिरेबान में छाती पाए ॾिसो केतिरा ॼणा हो जिन पंहिंजा रिश्ता टोड़िया मामूली ॻाल्हियुनि जे करे नओं रिश्तो ॻंढण जे लाइ न ठही सघियो त पंहिंजा सगा रिश्ता जेके फितरत में ख़ुदा ॾिना आहिनि उन्हनि खे टोड़े वेठो ऐं चई थो मां आशिक़ आहियां मुया इहो तुंहिंजो मुंहुं ऐं मुस्तफ़ा जी नूर वारी मिठाई ज़रा ठहे कान थी जे मुस्तफ़ा जो आशिक़ आहीं त पोइ अॼु हिन महफ़िल में पको इरादो करे उथ त मुस्तफ़ा जी मुहबत ऐं मिलाद जे करे सभई दिलि मां नफ़रतूं कढी अॼु सभिनी खे सीने सां लॻाए मुहबत जो पैगाम ॾियणो आहे पोइ फ़ाइदो थियो त तो हक़ अदा कयो मुस्तफ़ा जे मिलाद जो रंजिश रहे न बाकी काबे अव्हां जे दिल में सबखे गले लगायो मिलाद आहे आयो सबखे गले लगायो मिलाद आहे आयो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि बस आखिरी ॿ टे मीलाद जो तव्हांखे ॿुधाए पंहिंजी गुफ़्तगू ख़त्म थो कयां मोहब्बत सां वरी पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इमाम असद ने शाहपुरी साहिब अशरफुल मुस्तफ़ा मुझे महबूब जी विलादत जा वाक़िया बयान कदे फरमाए तो त मुझे महबूब जी अम्मा आमना सन थी फरमाए ओ रात जे रात मुझो महबूब अचे पियो मां पंहिंजे घर में आहियां रात जो आखिरी पहरा ओ जो तो मुखे बार जे जमण जा आसार पैदा थिया मां सोचां पी तुदाइन जो माइन जो आ मुंहिंजो शोहर हते अब्दुल्ला पहिरीं विसाल करे वियो आहे हाणे हीअ राज़ जी ॻाल्हि हुज़ूर शरीफ़ में चवां त कंहिंखे चवां हाणे ईअं सोचां पई त केरु मुंहिंजी मदद लाइ ईंदो अञा ईअं सोचां पई त ॾिसां थी जे हुजरे में सुतल आहियां ओच तो मुंहिंजे हुजरे जी छत फाटी पई आहे नूरानी चेहरे वारियूं कदावर औरतूं हेठि लही आहियूं माखी कारे मुस्कुराए चवां थी अदी औरतूं दरवाज़नि खां ईंदियूं आहिनि अवां मथां कीअं आयूं आहियो चवे थी हिकिड़ी मुस्कुराए आमिना मूंखे अदी न चओ मां तुंहिंजी ॾाढी अम्मा हवा आहियां ही बीबी मरियम आहे ही बीबी आसिया आहे हे जन्नत जूं हूरूं आहिनि अम्मा मां छाजे लाइ आयूं आहियो आमिना तुंहिंजी ख़िदमत ऐं तुंहिंजे पेट वारे मुहम्मद मुस्तफ़ा जे दीदार लाइ आयूं आहियूं अम्मा आमिना के नियण वधायूं अर्शों मलाइक हूरूं आयूं हर जगह वयो हुल मची वयो मिठड़ो मोहम्मद घोट अची असां उम्मत जा बेला पार थिया हथ मथे खणी चो ख़ुशियूं मल्हायो उथो झूम गायो ख़ुशियूं मल्हायो उथो झूम गायो रंग दुनिया में वया रची वयो मिठड़ो मोहम्मद
मुहम्मद घोट अची असां उम्मत जा बेड़ा पार थिया फरमाए थी जो निहारिया हाणे मुझे नदरुन जे सामू कोन हिजाब न पर्दो आ ॾिसां थी त जन्नतुन खां मलाइकन जा हुरुन जा गिलमानन जा टोला था पिया अचनि टे जमायतूं हन मलाइकन जूं अलमम बिल मशरिक़ व अलमम बिल मग़रिब व अलमन अला ज़हरल कअबते हिकिड़ो झंडो मशरिक़ में लगायूं हिकिड़ो झंडो मग़रिब में लगायूं हिकिड़ो झंडो खाना काबा जी छत ते लगायूं ए झंडा छाजे लाइ हुया इहो ऐलान ऐं पैगाम हो दुनिया जे बादशाहनि जे लाइ दुनिया जा बादशाह हो हाणे कंध झुकायो हकीकी शहनशाह मुहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आ अम्मा थी फरमाए मां हेॾे जो निहारिया त मुंहिंजे लाइ दीवारूं हिजाब न आहिनि ॾिसां थी मके जूं घिटियूं मलाइकनि सां भरियूं पियूं आहिनि हर हिकु मलाइक जे हथ में नूरानी गुलनि जा हार आहिनि उहे हार छाजे लाइ आंदा हुया हर घिटीअ में हज़ारे मलाइक अमर आमिना लाइ आंदा हार हर हिकु आंदा हर हिक भली पाए जी जल रबी आहिरायो मुको मुहब मोला थियो लायो सजायो अम्मा थी फरमाए हाणे मां ॾिसां थी हिकिड़ो सफ़ेद परिंदो आहे जेको कुदरती तौर ते हुन जे परनि में हिकिड़ो प्यालो आहे मुंहिंजे साम्हूं मुअद्दिब थी करे वेठो आहे हाणे प्यालो पेश थो करे चए थो वबशुरी बुशरा लकिया आमिना फिस्सकीनते वस्सलामते वल अमान ओ मुंहिंजे महबूब जी अम्मा आमिना क़यामत जे ॾेखारे ईमान वारा मुस्तफ़ा जे हथां हौज़े कौसर जा प्याला पीअंदा खुदा जो दस्तूर कानून ना है जो दुनिया में कंहिंखे हौज़े कौसर जो पानी मिले पर अम्मा तू भाग वारी आ खातमुल मुरसलीन तुंहिंजो बचड़ो आ इन दिलरुबा जे सदके अल्लाह जन्नत जे रिज़वान खे हुकुम कयो आ उन तुंहिंजे लाइ हौज़े कौसर जो पानी मोकिलियो आ अम्मा ही पानी पी पंहिंजो अंदर उजार फरमाए थी हथ में प्यालो जो वठां ॾिसां त खीर खां वधीक सफ़ेद आ झुक जो भरियम त ॾिसां माखीअ खां वधीक लज़ीज़ ऐं प्यारो आ पियण सां मुंहिंजे अंदर जा आज़ार ख़त्म थी विया हाणे सुकून करार ओठो ॾिसां थी उहो साॻियो परिंदो हाणे हथ बजा हथ ॿधी चए पियो इज़हर या सय्यदल अव्वलीन वल आखरीन इज़हर या रहमतल लिल आलमीन इज़हर या खातमल मुरसलीन इज़हर या रसूल रब्बिल आलमीन इज़हर या काइदल गुर्रिल मुहज्जलीन ये मुंहिंजे दिलरुबा खे सॾ पिया थियनि बी खबर कान पई खरज मिन्नी नूरुन अदातली कुसूर शाम ओच तो मुझे वजूद मां एक नूरानी लाट निकती जंहिंजी रोशनी में मूं शाम जूं मखलातूं ऐं बुसरा जे जंगल में चरंदड़ डाचूं ॾिठियूं सोहना तुझे हुस्न जा कहड़ा मिसाल जाचू जने मुल्क शाम वारियूं ॾिस जन्म के मांडाचू पहरियूं नंबर इहाई आ नूर जी निशानी सारात साल जे हर एक रात खां सुहा जे रात में तुआ पढ़ो मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि वॾी आवाज़ सां पोयां पे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा हबीब आया कायनात में ऐलान कराया त दिल भर अची वियो ओहो नूरे मखजून ओहो नूरे मखनून जेको खुदाई खजानन में मख्फी हो ओहो दिल भर अची वियो हाणे ऐलान थिया पर कहिड़े अंदाज सां इएं न जे तू मां ऐलान कंदा इमाम शरफुद्दीन बूसरी तो बयान करे फरमाए तो अबान मौले तू
الطيب عنصره أبان مولده الطيب عنصره يا طيب مبتدأ منه ومختتمي मुझे महबूब जे पाक वजूद मां अल्लाह मुश्क अंबर खस्तूरी खां वधीक हिक हुबकार पैदा कई जेका कायनात जे ज़रे ज़रे में फैलजी वई जन खे नको हो तन उहा खुशबू महसूस कई नथा चो सुभान अल्लाह अबा नको हुजे बि खणी पर मर्ज़ लगी वञे जे ज़ुकाम त ख़बर पवंदी खुशबू जी कान पवंदी अवा खे खुशबू आई आ त तॾहिं अवां गॾु थिया आहियूं जिन खे आई उन वक़्त में छा पिया चवनि जिन खे महसूस थी हिक ॿिए खे चवनि पिया खुशबू ये प्यारी प्यारी किस गुल की आ रही है नथा चो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ खुशबू ये प्यारी प्यारी किस गुल की आ रही है बादे सबाए किसका मुजदा सुना रही है आमद है क्या उसी की जिसका खुदा है शैदा फौजे नुजूम किसके हमराह आ रही है महबूब आयो तब महबूब जे दीदार लाभ सब गड थिया दीदार लाभ आया हबीब जे दीदार ला औरतूं मक्कियूं न्याणियूं सब गॾियूं थियूं।